अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, गुज़िरियल हुकूमत पंहिंजे जमहूरी दौर जा 5 साल पूरा कया, जंहिंमें आवाम खे बेरोज़गारी, महांगाई, बदअमनी ऐं लोड शेडिंग जहिड़ा तोहफ़ा मिलिया। हाणे नई हुकूमत कुझु ॾींहंनि में जुड़ण वारी आहे। ॾिसूं त इन नई हुकूमत में आवाम लाइ कहिड़ो रिलीफ रखियो वेंदो, या आवाम जेकी ख़्वाब ॾिठा आहिनि, जेकी आसरा रखिया आहिनि, उहे नई हुकूमत मां कहिड़े तरीक़े सां पूरा थींदा। इन हवाले सां असां स्टूडियो में महिमान मौजूदु आहिनि। जमात इस्लामी सिंध जो अॻूणो अमीर असदुल्ला भुट्टो साहब, वॾी महिरबानी। असदुल्ला साहब, तव्हां प्रोग्राम में आया। असांजो ॿियो महिमान आहे बैरिस्टर राजा ख़लीक अंसारी, मुस्लिम लीग नून जो अॻवान। वॾी महिरबानी अवां जी, अवां प्रोग्राम में आया। ख़लीक साहब, पहिरीं मां अवां खां पुछणु चाहींदमि त कहिड़ी पॉलिसी आहे हिन वक़्तु मुस्लिम लीग नून वटि मुल्क में? हिन वक़्तु कहिड़ा तव्हां सम्झो था त टोटल सॼे मुल्क जे हवाले सां कहिड़ा चैलेंज आॾो आहिनि जिन खे फौरी तौर हल करण जी ज़रूरत आहे? ॾिसो, हिन वक़्तु सभ खां पहिरियों जेको चैलेंज आहे उहो मईशत आहे मुल्क जी। असां चऊं था त मुल्क जे अंदरि जेकॾहिं मईशत ठीकु थी वञे थी त ॿिया जेतिरा बि मसइला आहिनि उहे पंहिंजो पाण ऑटोमेटिकली उहे ठीकु थी वेंदा। इन करे असां 3 दफ़ा चयोसीं त असांजी पहिरीं तरजीह बि मईशत आहे, ॿी तरजीह बि मईशत आहे ऐं टीं तरजीह बि मईशत आहे। हाणे मईशत खे कहिड़े तरीक़े सां सही करे सघिजे थो ऐं उन सां जेके लाॻापियल तमामु खोड़ सारियूं शयूं आहिनि। मिसाल तौरु एनर्जी क्राइसिस आहे मुल्क में। एनर्जी क्राइसिस ठीकु कंदासीं त मईशत ठीकु थींदी। पॉवर्टी आहे, गुरबत आहे तमामु घणी। गुरबत खे ख़तमु करण जे लाइ जेतिरा असां सुठा इक़दाम कंदासीं त मईशत ठीकु थींदी। इंफ्रास्ट्रक्चर आहे, इंफ्रास्ट्रक्चर खे जेतिरो बहितर बणाईंदासीं त मईशत ठीकु थींदी। त इहे सभु ॿियूं जेके शयूं आहिनि इहे मईशत सां सलाह ॾियल आहिनि। असां बुनियादी तौर ते असांजो फोकस जेको आहे उहो मईशत आहे, इकोनॉमी आहे। ऐं असां चाहियूं था त हीअ जेके ईंदड़ 5 साल आहिनि अवाम हिन दफ़े तब्दीली लाइ वोट ॾिनो ऐं जेको हुननि वोट तब्दीली लाइ ॾिनो आहे असां चाहियूं था त हाणे अवाम खे तब्दीली थींदे महसूस बि थिए, उन्हनि खे ख़बर पवे त उहे कहिड़ा चेहरा हुया जिन जो इंट्रस्ट सिर्फ़ु करप्शन में हुयो, उहे कहिड़ा चेहरा हुया जेके सिर्फ़ु पंहिंजा पेट भरींदा रहिया, पंहिंजे हिसनि में दौलत अवाम जी मेड़े खणी हलिया विया, ऐं उहे कहिड़ा चेहरा आहिनि जेके ॾींहं राति कम ते बिलीव रखनि था। उन्हनि जो यकीन आहे, यकीन मुहकम आहे त इंसाननि जी ख़िदमत थियणु घुरिजे ऐं ख़िदमत ई असुलु जज़्बो आहे उन्हनि माण्हुनि जो। त उन्हनि ॿिन्ही चेहरनि में जेको फ़र्क़ु आहे उहो इनशाला हिननि 5 सालनि में पाकिस्तान जे माण्हुनि जे लाइ उहो इनशाला उन्हनि जे साम्हूं। भुट्टो साहब, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं ख़लीक साहब जूं, कीअं था ॾिसो तव्हां हिन वक़्तु जेके मुल्क खे मसइला आहिनि? नवाज़ शरीफ़ जो जेको बयानु आहे त 100 ॾींहंनि में रिज़ल्ट जेको आहे सो आवाम जे साम्हूं नज़र अचणु शुरू थी वेंदो, तव्हां सम्झो था वाक़ई ईअं थींदो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। ख़लीक साहब माशाल्लाह नौजवान रहनुमा आहे, उनजी ॻाल्हियुनि सां मूंखे इत्तेफ़ाक़ आहे त असल पाकिस्तान जो मसइलो मईशत आहे ऐं अल्लाह ताला पाकिस्तान खे बेशुमार नेमतुनि सां नवाज़ियो आहे ऐं ख़ासि तरह सां असांजी सिंध खे, जंहिंमें गैस बि मौजूदु आहे, पेट्रोल बि मौजूदु आहे, असां वटि ॿियूं मदनियात ऐं ॿियूं शयूं बि मौजूदु आहिनि, हता के सोन ऐं मुख़्तलिफ़ ॿियूं शयूं बि मौजूदु आहिनि। पर मां सम्झां थो त असुलु मसइलो हिते गुड गवर्नेंस जो हुयो ऐं अॻी हुकूमत जेका आहे उन बैड गवर्नेंस जो एॾो वॾो रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे जो शायदि दुनिया जे कंहिं मुल्क जे अंदरि एॾी वॾी करप्शन न हूंदी जेतिरी हिते असां वटि हुई। ऐं उन सां गॾोगॾु 2 या 3 ॿिया मसइला बि मां भाऊअ जे ॻाल्हि सां वधीक इज़ाफ़ो कंदुसि। उन में आहे अमन अमान जो मसइलो। कराची असांजे सिंध जो तमामु वॾो शहरु आहे, पाकिस्तान जो बि वॾो शहरु आहे ऐं समुंडी असांजी पट्टी आहे। हिते जेको आहे अमन अमान मुंहिंजे ख़्याल में सभ खां वधीक ज़रूरी आहे ऐं सॼे पाकिस्तान ऐं सिंध में बि ज़रूरी आहे। सिंध जेका आहे उहो क़बाइली जहिड़नि जे भर चढ़ियल आहे। उते जेका असांजी इंडस्ट्री बंदि पई आहे, असांजा ऑफिसूं, स्कूल, तालीम, अस्पतालूं सभई जेके आहिनि मुतासिर आहिनि। ॿी ॻाल्हि जेका मां चवंदुमि उहा आहे असांजे हिन जे बिजलीअ जो मसइलो, एनर्जी क्राइसिस में पीपल्स पार्टी जे ज़माने में जेतिरा दावा थिया सवाइ करप्शन ऐं रिश्वत जे ॿियो कुझु बि न थियो। इन करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिन बिजलीअ जे मसइले खे बि हल कयो वञे। सुठी ॻाल्हि आहे जो नवाज़ शरीफ़ साहब पाण हिकिड़ी लीक कढी आहे त 100 ॾींहंनि में असां पंहिंजी कारकर्दगी ॾेखारींदासीं। मुंहिंजे ख़्याल में इहा पाकिस्तान जी तारीख़ में हिकिड़ी सुठी ॻाल्हि हूंदी ऐं असां उनजे लाइ दुआगू बि आहियूं। पर उन सां गॾोगॾु मां इहा ॻाल्हि बि आवाम ॾिसणु चाहे थो त आख़िर हिन इलेक्शन जे नतीजे में जेका नई हुकूमत जुड़ी रही आहे त हिते सिंध जे अंदरि ऐं कराची में जेका दहशतगर्दी आहे उन में MKM जे लाइ हिन वक़्तु पॉलिसी छा थी ठहे पई, छाकाणि त MKM जे मथां असांजो इल्ज़ाम त आहे ई आहे, पर उन सां गॾोगॾु ख़ुदि पंहिंजा जेके पार्टनर हुया, मिसाल ANP जे तरफ़ां पीपल्स पार्टी जे तरफ़ां MKM जे ख़िलाफ़ु, MKM जे तरफ़ां पीपल्स पार्टी ANP जे ख़िलाफ़ु, ईअं ई जेको आहे हिक ॿिए जे ख़िलाफ़ु जेके इल्ज़ामात दहशतगर्दी जा लॻाईंदा रहिया आहिनि। त इन करे मां सम्झां थो त इन में सिंध जे गवर्नर खे हटणु इहो बुनियादी शइ आहे त सिंध जे गवर्नर खे हटाए वञे। जे सिंध जो गवर्नर नथो हटे त
त पोइ त माना कराची में अमन बि पैदा न थींदो, जॾहिं अमन न थींदो त हिते माशी तरक़ी बि न थी सघंदी। ख़ालिक साहब, दावाऊं त अॻे जेके इक़्तिदार में हुकूमतूं आयूं उहे कंदियूं रहियूं त हेतिरनि ॾींहंनि में असां ही प्रोग्राम कंदासीं, हेतिरनि ॾींहंनि में हिन शइ जो ख़ात्मो ईंदो, आवाम खे रिज़ल्ट नज़र अचणु शुरू थी वेंदो। नवाज़ शरीफ़ साहिब जो बि इहो बयानु आयो आहे 100 ॾींहंनि में रिज़ल्ट ईंदो, ऐं अक्सर पोइ ईअं बि थींदो रहियो आहे असां वटि त पोइ आवाम खां माफ़ी वठी पंहिंजी जिंद आजी कराई वेंदी आहे। तव्हां सम्झो था त इहो जेको टारगेट रखियो वियो आहे इहो पूरो थी सघंदो, कीअं थींदो? ॾिसो, बुनियादी तौर ते जिन माण्हुनि अवाम सां वेठे वाइदा कया ऐं वाइदा पूरा न थिया उन जो त अवाम रिज़ल्ट ॾिनो उन्हनि खे, त उहो टोटली अवाम तब्दीली जे लाइ वोट ॾिनो ऐं PMLN खे बग़ैर कंहिं ॿी पार्टी जे मदद जे उन्हनि सां अक्सरियत बि ॾिनी। हिन वक़्तु जेको बुनियादी तौर ते असां ॾिसूं था 100 ॾींहं जी जेका तव्हां ॻाल्हि था कयो, ॾिसो न असां हमेशह शयुनि खे ट्विस्ट करे छॾियो आहे। मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ इहो चयो आहे त असांजी जेका गवर्नमेंट आहे जीअं हू वज़ीर आज़म थींदा ऐं गवर्नमेंट कमु करणु शुरू कंदी, पहिरियनि 100 ॾींहंनि में अवाम खे लॻंदो त हुकूमत जी सिमत दुरुस्त आहे, रिज़ल्ट न ईंदा। असां इहो ई एक्सपेक्टेशन्स खे हाई करे छॾियो, उमेदूं वधाए छॾियो माण्हुनि जूं, पोइ माण्हुनि 100 ॾींहं में त असांजी बिजली बि कोन थी, कुझु बि कोन थियो, ईअं न आहे। असां चयो आहे त असां पहिरियनि 100 ॾींहंनि में अवाम खे इहो पंहिंजो पाण महसूसु थींदो, असांजी 100 ॾींहं जी कारकरदगी ॾिसी त हुकूमत जी सिमत दुरुस्त आहे, उनजो रस्तो बिल्कुलु सही आहे ऐं हीअ हुकूमत मामलनि खे मसइलनि खे सुलझाइण तरफ़ वञी रही आहे। इहो असां कंदासीं, इंशाअल्लाह हिन में असांखे कामयाबी मिलंदी, उमेद असांखे आहे। त असां छॾियो असां ॾींहं राति, हिन वक़्तु अञा ताईं असांजी गवर्नमेंट फॉर्म न थी आहे, पर मियां नवाज़ शरीफ़ जिते आम तौर ते इन्हनि ॾींहंनि में इहो हूंदो आहे त हुकूमत ठाहिण, जोड़ तोड़, हुनखे वटि हुनखे छिक, इहा सियासत पई थींदी आहे। पर हाणे मां सिर्फ़ु कल्ह आयो आहियां लाहौर खां, मां उते इहा शइ महसूसु कई त मियां नवाज़ शरीफ़ ॾींहं में जेकॾहिं 40 मीटिंग्स करे थो त उन मां 35 मीटिंग्स अहिड़ियूं आहिनि जंहिंमें पॉलिसीज़ पिया ठाहिनि त उहा एनर्जी क्राइसिस ते कीअं क़ाबू पायूं, लोड शेडिंग जो मसइलो कीअं हल थींदो, लॉ एंड ऑर्डर सिचुएशन कीअं मेंटेन करणु घुरिजे, ऐं एक्सपर्ट्स था घुराइनि सॼे पाकिस्तान मां जेके माहिर आहिनि पंहिंजी फील्ड में, उन्हनि माहिरनि खे घुराए करे मियां साहिब उन्हनि सां ॾींहं राति डिस्कशन पियो करे त बाबा इहे मामला, इहे सभु शयूं कीअं दुरुस्त थियनि। त मूंखे जेका शइ मां ॾिसी आहियां, जेका मुंहिंजी अखियुनि सां जेका महसूसु कयां थो त पहिरियनि 100 ॾींहंनि में बिल्कुलु अवाम खे महसूसु थींदो त हुकूमत जी सिमत सही आहे ऐं हीउ जेको 5 सालनि जो पीरियड आहे, जेको मैंडेट आहे मुस्लिम लीग नून खे, उन में इंशाअल्लाह असां लॉ एंड ऑर्डर सिचुएशन खे बि मेंटेन कंदासीं। ऐं जीअं साईं जिन चयो, ॾिसो इहो क्रेडिट असांखे वञणु घुरिजे, हालांकि लंडन APC में पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून ॿई सिग्नेटरी आहिनि, ईअं न आहे त पीपल्स पार्टी सिग्नेटरी न हुई, जंहिंमें इहो हुयो त असां मां कंहिंजी बि हुकूमत ठहे त असां MQM सां छा न कंदासीं जेसि ताईं MQM ते लॻल इल्ज़ाम सही नथा थियनि या हू पंहिंजो पाण खे साफ़ करे अदालतुनि मां साफ़ सुथरो करे कोन थी आणे, ख़ासि तौर ते 12 मई वारो वाक़ियो हुयो। हाणे उनजे अंदरि असां इहो चयो आहे त इहा क्रेडिट आउं सम्झां थो मियां नवाज़ शरीफ़ खे वञे थो त हिन सॼी असांजी जेका बि फॉर्मेशन रही आहे हुकूमत जे सिलसिले में, जेकी बि असांजी कारकरदगी रही आहे हिन वक़्तु ताईं, उन में MQM सां असां न ॻाल्हायो आहे ऐं असांखे MQM जी ज़रूरत बि न आहे। ऐं असां जेकॾहिं जेका सो कॉल्ड रिकन्सिलिएशन हुई, मुफ़ाहिमत वारी सियासत हुई, असां उन मुफ़ाहिमत कम मुनाफ़क़त वारी सियासत खे ख़ुदाफ़िज़ करे छॾियो आहे। अच्छा, लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल कीअं ठीक थी सघंदी? कराची जे हवाले सां ॾिठो वञे त असद साहब जी ॻाल्हि जेका हुई त कराची जे हालतनि जो असर सॼे सूबे ऐं सॼे मुल्क ते पए थो, त बदमनी हिन वक़्तु जेको आहे वज़ीर आज़म वॉर्न कयो आहे, मुस्तक़बिल जे वज़ीर आज़म वॉर्न कयो आहे मियां नवाज़ शरीफ़, उन्हनि चयो ठीकु आहे सिंध में MQM खे ऐं पीपल्स पार्टी खे मैंडेट मिलियो आहे, ठीकु आहे तव्हां हुकूमत कयो हुते, पर गुड गवर्नेंस थियणु घुरिजे ऐं अवाम जूं लाशनि वारो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। बाक़ी जेसि ताईं रही ॻाल्हि गवर्नर जी त बिल्कुलु जंहिं ॾींहुं असांजो प्रेसिडेंट मुल्क जो सदर जंहिं ॾींहुं हलफ़ खणंदो, सदर ज़रदारी साहिब जंहिं ॾींहुं वेंदो, उनजे इंशाअल्लाह नेक्स्ट ॾींहुं वेरी नेक्स्ट डे इंशाअल्लाह सिंध जो गवर्नर तब्दील थींदो। असदुल्ला साहब, मुख़ालिफ़ धुर जो किरदारु कीअं रहंदो, कीअं था ॾिसो तव्हां? मां सम्झां थो त सिंध में मुख़ालिफ़ धुर जो किरदारु तमामु अहम रहंदो, इन करे त मुख़ालिफ़ धुर में जेके माण्हू नज़र अची रहिया आहिनि त शायदि हिते पीपल्स पार्टी जी ऐं MQM जी गॾियल हुकूमत हूंदी ऐं इहा सिंध जे माण्हुनि लाइ बदकिस्मती हूंदी त पीपल्स पार्टी ॿीहर बरसर इक़्तिदार ईंदी ऐं उन आहे पीपल्स पार्टी जंहिं MQM खे मथे ते चाढ़ियो आहे। ऐं ॿिए तरफ़ मां सम्झां थो त हिते जहिड़े नमूने सां कराची में हिन पंहिंजे इंतिखाबात जे लाइ धांधलियूं कयूं आहिनि, शायदि पाकिस्तान जे तारीख़ में न पर दुनिया जे तारीख़ में अहिड़ी धांधली न थी हूंदी त माण्हू बीठा हुजनि लाइन में, मर्द ज़ाइफ़ूं ऐं पोलिंग स्टाफ न हुजे, मर्द ज़ाइफ़ूं 3-3 4-4 कलाक उस में बीठा हुजनि ऐं न बैलेट पेपर हुजे, न पोलिंग स्टेशन खुले, न पोलिंग स्टेशन जो स्टाफ अचे ऐं जॾहिं रिज़ल्ट अचनि त ख़बर पई त 1-1.5 लख वोट वरिता अथऊं। त मां सम्झां थो त अहिड़ी धांधलीअ वारी हुन हुकूमत जे लाइ इन लाइ ज़रूरी आहे त असांजे अवाम खे इंसाफ़ बि मिले। ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि इहा बि ज़रूरी थो सम्झां त
त हीउ जेको असांजो सूबो आहे हिन में असांजे लाइ जेको सभ खां वॾो मसइलो आहे उहो हितां जेके पीपल्स पार्टीअ जे दौर में जैली आर्डर शाया थिया आहिनि, जल्दी आर्डर जारी थिया आहिनि। कल्ह जे अख़बार में बि हिकिड़े ऑफिसर लिखियो आहे त मुंहिंजे हुन सां तालीम खाते में हज़ारनि जे तइदाद में जैली आर्डर जारी थिया आहिनि ऐं उहे कैंसिल कया वञनि। जेतिरियूं जायूं ई कोन्हनि एतिरनि खां वधीक जेके आहिनि उहे आर्डर जारी थी विया आहिनि। त मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त मरकज़ी हुकूमत मां असांखे इहा उमेदु आहे त हिते जेको इहे फ्रॉड थिया आहिनि माण्हुनि जे हक़नि ते धाड़ा लॻा आहिनि इन जे लाइ बि असांखे इंसाफ़ मिलंदो त जीअं नौजवाननि खे सही नमूने सां मेरिट ते रोज़गारु मिले त ग़रीब जे ॿार खे बि रोज़गारु मिले। बाक़ी हीअ जेका लुटमार आहे इन जो ख़ात्मो थियण जे लाइ असां बि एक्सपेक्टेशन रखूं था त मियां नवाज़ शरीफ़ साहिब जी हुकूमत में हे जेको करप्शन आहे हिन वक़्तु जेको मुल्क जे अंदरि हिकिड़ो वरी बदनामी आहे इहा ख़तमु थींदी। ऐं 100 ॾींहंनि में मां पंहिंजो ख़लीक साहिब सां इतफ़ाक़ कंदुमि त 100 ॾींहंनि में पॉलिसी ज़ाहिर थींदी, 100 ॾींहंनि में पॉलिसीअ जो रुख़ मुतयन थींदो। त इन करे इहा सुठी ॻाल्हि आहे। 100 ॾींहंनि में जेकॾहिं 3 महीननि में थिए थो त भला अॻियां वरी 3 महीना वरी अॻियां 6 महीना वरी साल ऐं बजट में बि हिननि जी जेका बजट अची रही हूंदी त मुंहिंजो ख़्यालु आहे त उन में बि हिननि खे इहा ॻाल्हि सोचणु खपे त अवाम मज़ीद टैक्स बर्दाश्त न करे सघंदो। हिते असां वटि केतिरियूं शयूं महांगियूं थी वियूं आहिनि ऐं उन महांगे थियण जो सबबु इहो आहे जो गुज़िरियल वज़ीर आज़म पंहिंजे बजट स्पीच में इहा ॻाल्हि चई त असांजे पाकिस्तान जे ख़ज़ाने मां 12 अरब डॉलर अमेरिका जे जंग ते ख़र्चु थिया आहिनि। माना असांजे बचनि जो गिरोह खसियूं, असांजे पेट ते पटी ॿधूं ऐं उहो पैसो जेको आहे उहो अमेरिका जे जंग ते ख़र्चु थियो। मरण वारा बि असां हुयासीं, मारण वारा बि असां हुयासीं, पैसा बि असांजा हुया ऐं गोलियूं बि असांजियूं, सीना बि असांजा ऐं वाह वाह करण वारो अमेरिका। मुंहिंजे ख़्याल में उन जे लाइ जेको मुज़ाकरात जो रस्तो अख़्तियार कयो वियो आहे डूमोर कंदा रहिया ऐं इहो जेको आहे हिन वक़्तु जेको मुज़ाकरात जो रस्तो अख़्तियार कयो वियो आहे आख़िर जॾहिं अमेरिका मुज़ाकरात करे थो त पाकिस्तान छो न मुज़ाकरात करे। इन करे मां सम्झां थो त ख़ारजा पॉलिसी जे हवाले सां जेके हिन वक़्त ताईं ॻाल्हियूं आयूं आहिनि उहे हौसला अफ़ज़ा आहिनि। मुंहिंजी दुआ आहे त अलाह साईं हिन जे लाइ रस्तो पैदा करे, छाकाणि इन जंग जे ख़ात्मे में ई पाकिस्तान जी मईशत ठीकु थींदी। अच्छा ख़लीक साहब, नवाज़ शरीफ़ साहब 3 भेरो वज़ीर आज़म थियण वारो आहे। 2 दौर आया हुकूमतनि जा, उन में मसइलनि जी नोयत कीअं हुई, उन में बि साॻिया ई मसइला। हिन वक़्तु मियां नवाज़ शरीफ़ जो बयान त हुकूमत जी सूरत हाल जेका ख़ज़ानो ख़ाली आहे, मसइला काफ़ी आहिनि, चैलेंज तमामु घणा आहिनि। हिन दफ़ा जेका दावा कई पई वञे त जेको आहे सो मसइलनि खे बहितरीअ तरफ़ खणी वञिबो, उन्हनि खे हल करण जी कोशिशि कई वेंदी, उहा दावा कहिड़ी बुनियाद ते कई पई वञे? ॾिसो, बुनियादी तौर ते असां हिन सॼो जेको पंहिंजो इलेक्टोरल मैनिफेस्टो ठाहियूं पिया ऐं हुन मैनिफेस्टो कमेटी जो मेंबर हुयुसि त मियां नवाज़ शरीफ़ जो ज़ोर हुयो, फोकस हुयो त असांखे वसाइल पैदा करणा पवंदा। छो जेसि ताईं वसाइल न आहिनि, जेसि ताईं ख़ज़ानो ख़ाली आहे, जेसि ताईं पैसो कोन्हे मुल्क में, तेसि ताईं हीअ सभु शयूं जेके आहिनि मैनिफेस्टो में जेके शयूं लिखियलु आहिनि इहे कोन थी सघंदियूं। ऐं उनजे लाइ असां ॾींहं राति जेके बि एक्सपर्ट्स आहिनि उनखां राय वठूं पिया त कहिड़े तरीक़े सां वसाइल पैदा थियणु घुरिजनि। पर जीअं तव्हां पहिरियुनि 2 दौरनि जो ज़िक्र कयो त मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ साहिबु जेके पहिरियां 2 टेन्योर उन एज़ अ वज़ीर आज़म गुज़रिया आहिनि, ठीकु आहे, उन में असां उहे टेन्योर पूरा न करे सघियासीं पाकिस्तान जी मख़सूस हालतुनि जे करे, पर उन में असां डिलीवर करे ॾेखारियोसीं। फॉरेन प्रेशर उन ज़माने में तमामु घणो हुयो। तव्हांखे यादि हूंदो त 98 में बिल क्लिंटन 5 फ़ोन कॉल्स कयूं मियां नवाज़ शरीफ़ खे त तव्हां एटमी धमाका न करियो, पर मियां नवाज़ शरीफ़ फ़ैसिलो वरितो। हुन वक़्तु चीफ एग्ज़ीक्यूटिव हुयो मुल्क जो ऐं हुन फ़ैसिलो वरितो ऐं असां करे ॾेखारियासीं। असां ते इकोनॉमिक सैंक्शन्स लॻियूं, हर शइ थियूं, कर्ज़ उतारो मुल्क सवारो स्कीम हुई। पोइ उहा कहिड़े बि हद ताईं वई, बहरहाल उहो इनिशिएटिव इहो हुयो त मुल्क जो कर्ज़ असां लाहींदासीं ऐं असां पंहिंजा जेके सर्कुलर डेट आहिनि, जेके ॿिया कर्ज़ आहिनि, उहे सभु असां ख़तमु करण जी कोशिशि कईसीं, काफ़ी हद ताईं ख़तमु कयासीं। हुन ज़माने में जापान जे इकोनॉमिस्ट हिकिड़ो रिसालो आहे, मैगज़ीन आहे, उन लिखियो त नवाज़ शरीफ़ इज़ द रिफॉर्मर ऑफ पाकिस्तान इकोनॉमी। बुनियादी तौर ते दुनिया तारीफ़ कई ऐं हिन ही 5 साल जेका असां पंजाब में हुकूमत कईसीं, एम्नेस्टी इंटरनेशनल, ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल, इन्हनि चयो त पंजाब में जेतिरा बि कम थिया 0% करप्शन ते थिया। त हिकिड़ी फेस वैल्यू आहे ऑल ओवर द वर्ल्ड, पूरी दुनिया जे अंदरि। हाणे अञा गवर्नमेंट सां फॉर्म न कई आहे, सऊदी अरब पेशकश कई आहे त तव्हां जो जेको इन लोड शेडिंग जो मसइलो आहे इन खे ख़तमु करण लाइ असां तव्हांखे पेट्रोल ऐं डीज़ल जेके आहे उहे ॾेई सघूं था। चवण जो मक़सदु इहो आहे त दुनिया हाणे हथ खोले करे पाकिस्तान जी मदद करण लाइ तयारु आहे, पर मियां नवाज़ शरीफ़ साहिबु चाहे थो त असां कशकोल न खणंदासीं। ठीकु आहे, असां मुआहिदा कंदासीं, असां बराबरी जी बुनियाद ते मुआहिदा कंदासीं ऐं पाकिस्तान जे अंदरि पाकिस्तान जी मईशत खे ठीकु करण जे लाइ वसाइल पाण आहे। पाकिस्तान हिकिड़ो अमीर तरीन मुल्क आहे,
पर उन जा वसाइल कॾहिं बि कुतब न आंदा विया आहिनि पाकिस्तान जे मथां। इंशाल्लाह असां उहे जेके वसाइल आहिनि उन्हनि खे ई जनरेट कंदासीं हितां ई, ऐं इंशाल्लाह पाकिस्तान जी इकोनॉमी खे पंहिंजे पेरनि ते बीहारींदासीं। हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु थींदी त असां केतिरा प्रोजेक्ट कंप्लीट करे सघूं था या केतिरा प्रोजेक्ट कंप्लीट नथा करे सघूं त वक़्तु ॿुधाईंदो, पर माण्हू इहो ज़रूरु ॾिसंदा त ही करप्ट हुकूमत न आहे, हिननि जा वज़ीर करप्ट न आहिनि। ॾींहं राति कमु नज़र ईंदो माण्हुनि खे, वज़ीर जेके आहिनि उहे ॾींहं राति ग्राउंड में नज़र ईंदा, ऐं इंशाल्लाह बग़ैर कंहिं करप्शन जे हिकु टेढ़ी पाई जी करप्शन खां अलावा असां कमु करे ॾेखारींदासीं। अच्छा, इलेक्शन खां अॻु में चूंडुनि खां पोइ मुख़्तलिफ़ पार्टियुनि मुस्लिम लीग नून में पाण खे ज़म कयो आहे, जॾहिं त इहे पार्टियूं इलेक्शन मुहिम दौरान चूंडुनि खां अॻु में पंहिंजा अलॻि नारा ऐं मंशूर ॾींदियूं रहियूं आहिनि अवाम खे, ऐं अवाम खे इंगेज रखियो वियो आहे। हाणे हिकदमि जेको आहे सो पार्टियुनि पारां पाण खे जेको आहे सो ज़म कयो वियो आहे मुस्लिम लीग नून में, इनखे तव्हां कीअं था ॾिसो? पोइ इहे नारा ऐं मंशूर मां सम्झां थो त इहे तमामु पॉज़िटिव साइन आहे पाकिस्तान जे मुस्तक़बिल जी सियासत जे लाइ। बजाए हिन जो हर माण्हू पंहिंजी 1.5 इंच जी मस्जिद करणी वेहे ऐं माण्हुनि जो वोट डिवाइड थिए, सभु उहे क़ुवतूं जेके सम्झनि थियूं त मुस्लिम लीग नून जो जेको मंशूर आहे या मुस्लिम लीग नून उहा जमात आहे जेका पाकिस्तान खे सही सिमत में अॻिते खणी वञी सघे थी, ऐं उहे जेकॾहिं मर्ज थियनि थियूं PMLN में, ऐं सम्झां थो त इहा असांजे क़यादत जो जेको विजन आहे उनजी कामयाबी आहे, असांजे मंशूर जी कामयाबी आहे, असांजे नज़रिए ऐं असांजे उसूलनि वारी सियासत जी कामयाबी आहे। त नंढियूं नंढियूं जेके जमातूं आहिनि हाणे उहे क़ौमी धारे में अचनि पियूं। ऐं सम्झां थो त इहा कंहिं बि मुल्क जे लाइ हिकु पॉज़िटिव साइन हूंदी आहे त जॾहिं नंढियूं नंढियूं जमातूं, क़ौम परस्त जमातूं या रीजनल क़िस्म जूं जमातूं जॾहिं क़ौमी धारे में शामिलु थींदियूं आहिनि त वॾियूं पार्टियूं मज़बूत थींदियूं आहिनि, ऐं जॾहिं वॾियूं पार्टियूं मज़बूत थींदियूं त सियासी इदारा मज़बूत थींदा, सियासी इदारा मज़बूत थींदा त जमहूरियत मज़बूत थींदी। ऐं सम्झां थो त इहो जेको कुझु थी रहियो आहे इहो जमहूरियत खे मज़बूत करण लाइ थी रहियो आहे, ऐं इन सां पाकिस्तान में जमहूरियत मज़बूत थींदी। तव्हां हिनखे कीअं था ॾिसो? जेकी पार्टियूं पंहिंजा मंशूर पंहिंजा नारा चूंडुनि खां अॻु में ॾियनि थियूं, उनखां पोइ ॿियनि पार्टियुनि में ज़म थी थियूं वञनि, पोइ अवाम खे एॾो इंगेज रखियो थो वञे, अवाम खे पंहिंजा मंशूर पंहिंजा वाइदा पंहिंजा दिलासनि ते हलायो थो वञे, पोइ इहो सभु केॾांहुं हलियो थो वञे? ॻाल्हि इहा आहे त बदकिस्मती सां असांजे मुल्क में वॾेर को निज़ाम आहे, फ्यूडल लॉर्ड्स आहिनि, ऐं फ्यूडल लॉर्ड्स जेके आहिनि उहे पंहिंजे इलाइक़े मां जमहूरियत जे बजाए पंहिंजी ज़ात सां वधीक उनजी दिलचस्पी आहे। इन करे घणियूं पार्टियूं त अहिड़ियूं आहिनि जेके ख़ानदाननि ऐं उन्हनि जे पंहिंजे ज़ात जे गिर्द घुमनि थी पयूं। पर मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु जेका इलेक्शन जा नतीजा निकिता न, उन जे नतीजनि खां पोइ मुल्क में नंढनि पार्टियुनि जे लाइ हाणे जाइ कोन्हे का, छाकाणि त इहो वॾेरो जेको आहे उहो अपोज़िशन में वेहणु पसंदि न कंदो आहे। जेको अपोज़िशन में वेहंदो त पोइ त हुनजो ॻोठालो को चयो ई न वठंदो, त इन करे ज़रूरी आहे त हुकूमत सां हुजे। इन करे मुंहिंजे ख़्याल में हिकु तरफ़ जॾहिं इहा उनजी माइनस पॉइंट आहे त ॿिए तरफ़ इहा बि प्लस पॉइंट आहे त जेकॾहिं उहे वॾी पार्टीअ में ज़म थियनि था ऐं उन सां मुल्क जे अंदरि हिकिड़ी क़ौमी सियासत जो रंग जेको आहे उहो उभिरे थो, त इहा हिकिड़ी सुठी निशानी आहे ऐं जमहूरियत जे लाइ फ़ाइदे जी निशानी थींदी। पर असुलु जेको मसइलो आहे उहो इहो ई आहे त गुड गवर्नेंस हिकिड़ो वॾो सुवालु आहे, छाकाणि त पाकिस्तान ठहण खां पोइ हिते ऐं ख़ासि तरह सां 1970 जे इलेक्शन खां पोइ हिते जेको फ्यूडल लॉर्ड्स खे मज़बूत कयो वियो आहे, हथी ॾिनी वई आहे, इन हद ताईं ॾिनी वई आहे जो आम ॻोठाणो वीचारो वॾेरे जे मूंखे जेकॾहिं वोट न ॾिए त ॻोठ में रही नथो सघे ऐं उनखे किथे इंसाफ़ बि नथो मिले पियो। ऐं ईअं जेकॾहिं हिकिड़ी न्याणी जेकॾहिं पंहिंजे पैसनि जी शादी करणु चाहे त उनखे बि रस्तो कोन थो मिले पियो। अहिड़े नमूने सां क़बाइली झेड़नि जे नतीजे में जेतिरो असुल असांजे इलाइक़नि में डंप थी वियो आहे, उते गॾु थी वियो आहे, इहो बज़ाते ख़ुदि असांजे लाइ हिकिड़ो वॾो सुवालु आहे त असांजो बचनि जो मुस्तक़बिल छा थींदो ऐं इहो असुल खां पाक कीअं थींदासीं। त हिते कराची में इहो ई हाल आहे त हिते दहशतगर्दीअ में जेको आहे वॾो असुल जा ढेर जमो कया आहिनि। पर जेकॾहिं हुकूमत सही हुजे ऐं इंसाफ़ हुजे ऐं गुड गवर्नेंस हुजे त इहे फ्यूडल लॉर्डिज़म बि ऐं हिते जेको दहशतगर्दी अनासिर आहिनि उनखे कंट्रोल करे सघिजे थो। मुंहिंजे ख़्याल में ही जेके नंढियूं पार्टियूं जेकॾहिं वॾनि पार्टियुनि में अचनि थियूं त इन सां कुझु वधीक बहितरी तवक़ा रखी सघूं था। नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो, पर वक़्तु है ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। अच्छा ख़ालिक साहब, जेके हींअर हुया मुशर्रफ दौर में मुशर्रफ सां गॾु हुआ, मुस्लिम लीग नून में उहे ज़म थियनि था, मुशर्रफ सां इख़्तिलाफ़ आहिनि या इहो मामिलो हिते ई ख़ामोश थी वियो? ॾिसो, मुशर्रफ सां असांजो ज़ाती इख़्तिलाफ़ त हुयो कोन। इख़्तिलाफ़ इहो ई हुयो त हुन पाकिस्तान जे आइन खे तोड़ियो, मुंतख़ब वज़ीर आज़म खे घर मोकिलियईं, हुन पाकिस्तान जे इदारनि जी तौहीन कई,
हुन अदलिया जी तौहीन कई ऐं असांजो उन सां मुहाग नज़रियात जे बुनियाद ते हुयो ऐं रहंदो ऐं असां चाहियूं था त परवेज़ मुशर्रफ खे सज़ा मिले त जीअं वरी मुस्तक़बिल में कंहिं बि आर्मी चीफ खे या कंहिं बि तला आज़मा खे कंहिं बि क़िस्म जे डिक्टेटर खे इहो मौक़ो वरी न मिले ऐं हिकिड़ो एग्ज़ाम्पल सेट थियणु घुरिजे जीअं इंग्लैंड जे माण्हुनि जनरल क्रॉमवेल खे सज़ा ॾेई करे उतां जे इदारनि सज़ा ॾिनी ऐं जनरल क्रॉमवेल खां पोइ वरी को जनरल ईअं पैदा कोन थियो इंग्लैंड में जंहिं उतां जे माण्हुनि जे मर्ज़ी ऐं मंशा जे ख़िलाफ़ु वञी करे को क़दम खयो हुजे त उन सां इख़्तिलाफ़ बरक़रार आहिनि जेसि ताईं रही ॻाल्हि मुशर्रफ सां गॾु जेके माण्हू आहिनि ॾिसो मां अॻु में बि अर्ज़ु करियुमि त इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त क़ौमी धारे माण्हू अचनि था वॾियूं पार्टियूं आहिनि वॾी पार्टियुनि में माण्हुनि खे अचण जो हक़ु हूंदो आहे कंहिंखे बि तव्हां नथा रोके सघो त तव्हांजी पार्टी में न अचे पर असां ते तनक़ीद तॾहिं थियणु घुरिजे जॾहिं असां उन्हनि माण्हुनि खे उहिदा ॾियूं ऐं पंहिंजी पार्टीअ में वेठल माण्हुनि खे बाईपास करे उन्हनि माण्हुनि खे अॻियां विहारियूं ईअं न आहे आया आहिनि हू लाइन में बीठा आहिनि हू पंहिंजे पंहिंजे हैसियत जे मुताबिक़ हू पंहिंजी पार्टी में जे आया आहिनि त हू पंहिंजी जॻह ते उहे वेठा आहिनि बाक़ी असांजा जेके प्रोविंशियल प्रेसिडेंट्स आहिनि उहे असांजा उहे ई माण्हू आहिनि जिन परवेज़ मुशर्रफ जे ख़िलाफ़ु जदोजहद कई जेके जेलनि में रहिया उहे असांजा प्रेसिडेंट्स आहिनि जनरल सेक्रेटरी आहिनि जेके मेन उहिदा आहिनि पार्टी जा उहे उन्हनि मां कंहिं हिकिड़े उहिदे ते बि अहिड़ो को बि माण्हू कोन्हे जेको ॿी पार्टी छॾे आयो हुजे या परवेज़ मुशर्रफ जे दौर में उन गवर्नमेंट जो हिसो रहियो हुजे ऐं आयो हुजे त असां हुनखे को उहिदो ॾिनो हुजोसीं ईअं न आहे बाक़ी वॾियूं पार्टियूं आहिनि वॾी पार्टी में माण्हू ईंदा रहंदा आहिनि उहो हिकिड़ो सुठो सवण आहे थियणु घुरिजे त जीअं ऐं हिन सां ॾिसो न हिकु मुस्तक़बिल में पॉज़िटिव शइ इहा थींदी त इन्हनि माण्हुनि लाइ हाणे रस्ता बंदि थींदा माण्हू हाणे हिननि जी रस्ता रोक कंदा त बाबा ठीकु आहे तव्हां जेकॾहिं PMLN सां गॾु रहिया आहियो त हाणे तव्हां वरी वापसि जेकॾहिं ॿिनि पार्टी में अचो था त इख़्लाक़ी जेका बाउंड्रीज़ आहिनि न हाणे उहे इख़्लाक़ी बाउंड्रीज़ हुननि खे क़ैद कंदियूं असां चऊं था सम्झूं था त इहो बि जेको इहा ॻाल्हि आहे इहा पाकिस्तान जे जमहूरी इदारनि लाइ तमामु बहितरीनु ॻाल्हि साबित थींदी अच्छा लाहौर में मियां नवाज़ शरीफ़ साहब पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि खे ख़िताब कयो जंहिंमें हुन चयो त तालिबान सां ॻाल्हियूं कयूं वेंदियूं इहे ॻाल्हियूं किथे थींदियूं कीअं थींदियूं कहिड़नि बुनियादनि ते थींदियूं कहिड़ी दर्जियूं हूंदियूं ॻाल्हियूं बुनियादी तौर ते तालिबान जेका पाकिस्तानी तालिबान आहिनि उन्हनि जे तरफ़ां इहा पेशकश कई वई त असां सां मुज़ाकरात कया वञनि ऐं उन्हनि में उन्हनि टिनि माण्हुनि जो नालो खयो त इहे गारंटियर्स थिया जेका आर्मी चीफ जो बि हुयो चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जो हुयो मियां नवाज़ शरीफ़ साहब जो हुयो उन वक़्तु असां इन करे गारंटियर न थियासीं त हू टॉक्स करणु चाहिनि पिया हुकूमत सां हुकूमत ज़रदारी साहब त असांखे इहे एतमाद न आहे त असां गारंटियर छा थींदासीं कहिड़ी गारंटी ॾींदासीं या कहिड़ा असां ज़ामिन न पिया थी सघूं हाणे जॾहिं मियां नवाज़ शरीफ़ सम्झे थो त असां मुल्क में हुकूमत ठाहिण पिया वञूं ऐं असांखे लॉ एंड ऑर्डर सिचुएशन अमन अमान खे मुल्क में बरक़रार रखण लाइ हर उहो कमु करिणो आहे जिसां असां सम्झूं था त मुल्क में अमन अमान बहाल थींदो मुज़ाकरात जो दरवाज़ो जेकॾहिं अमेरिका मुल्ला उमर सां मुज़ाकरात करे पई त पाकिस्तान जी गवर्नमेंट पंहिंजे पाकिस्तान जे मासूम माण्हुनि जूं जानियूं बचाइण लाइ तहरीक तालिबान पाकिस्तान सां छो नथी मुज़ाकरात करे सघे मुज़ाकरात थियणु घुरिजनि पर मुज़ाकरात ॾिसो बुनियादी शयूं उन में इहे तय थींदियूं त तालिबान खे इहा ॻाल्हि महसूसु करणी पवंदी त हू जेके बि कार्रवायूं करे रहिया आहिनि जेकॾहिं उहे अमेरिका जे जेको पॉलिसी आहे पाकिस्तान जी असांजी फॉरेन पॉलिसी जे रिज़ल्ट में करे रहिया आहिनि त पोइ असां उन्हनि खे इहा ख़ातिरी ज़रूरु कराईंदासीं छो जो इहा मियां नवाज़ शरीफ़ जो पंहिंजे पाकिस्तान जे माण्हुनि सां इहा कमिटमेंट आहे त असां फॉरेन पॉलिसी या असांजा जेके अमेरिका समेत दुनिया जे सभिनी मुल्कनि सां असांजा तालुकात बराबरी जा ऐं दोस्ती जा तालुकात हूंदा दुश्मनी जा तालुकात कंहिं सां बि न हूंदा जेकॾहिं कंहिंसां तालुकात न आहिनि त उहे तालुकात न आहिनि दुश्मनी जा न हूंदा या बराबरी तालुकात रखंदासीं ऐं दोस्ती जा तालुकात रखंदासीं सो इन करे असां पाकिस्तान जी सालमियत ख़ुदमुख़्तियारीअ ते कंहिं बि क़िस्म जो सौदेबाज़ी न कंदासीं ड्रोन हमलनि जो तालुक आहे मियां नवाज़ शरीफ़ अमेरिकी इस्टेब्लिशमेंट खे ॿुधाए छॾियो आहे असां ड्रोन हमला बर्दाश्त न कंदासीं ड्रोन हमलनि खे बंदि थियणु घुरिजे तव्हांखे जेका बि टेक्नोलॉजी आहे असांजे हवाले कयो असां पाण टारगेटेड ऑपरेशन कंदासीं पर जेकॾहिं असांजा मुज़ाकरात तहरीक तालिबान सां कामयाब थी था वञनि त मां सम्झां थो त मियां नवाज़ शरीफ़ जंहिं नियत सां जंहिं ख़ुलूस दिलि सां जंहिं ईमानदारी सां इहो इनिशिएटिव वठनि पिया ऐं सभ खां वॾी ॻाल्हि जेका मां महसूसु थो कयां पहिरियां वॉर अगेंस्ट टेररिज़म वारी जेको ॻाल्हि हुई या तहरीक तालिबान वारो या जेके ख़ुदकश हमला हुया या ड्रोन हमला हुया इन जे बारे में जेके बि फ़ैसिला थींदा रहिया उहे पार्लियामेंट खे बाईपास करे थींदा रहिया कॾहिं बि पार्लियामेंट खे एतमाद में न वरितो वियो हिन वक़्तु इहो थींदो त इहे सभु फ़ैसिला उन पार्लियामेंट जे फ़ैसिलनि जे नतीजे में थींदा जंहिं पार्लियामेंट खे मुल्क जे अवाम जी सपोर्ट आहे जॾहिं मुल्क जे अवाम जी सपोर्ट हूंदी आहे न त हीउ त को मसइलो न आहे वॾा वॾा मसइला हल थी वेंदा आहिनि छो जो उनजे पोयां अवाम जी बैक हूंदी आहे अवाम जी सपोर्ट हूंदी आहे त हीउ फ़ैसिला हाणे पार्लियामेंट जे ज़रिए थींदा ऐं इनशाअल्लाह असां सम्झूं था त तालिबान सां मुज़ाकरात कामयाबु थींदा उन मुज़ाकरात जे कामयाबी जे नतीजे में पाकिस्तान खे ज़बरदस्त क़िस्म जो अमन मिलंदो ऐं जॾहिं अमन मिलंदो त मईशत ठीकु थींदी तव्हां कीअं था ॾिसो इन ॻाल्हियुनि खे इन ते मामले ते तव्हां छा चवंदो छा जेका ॻाल्हियुनि जी पेशकश कई वई आहे तालिबान जे तरफ़ां हिन हुकूमत जो बि इहो ई आहे रवैयो त भई ॻाल्हियूं करणु घुरिजनि रज़ाबंदी ज़ाहिर कई वई आहे तव्हां कीअं था ॾिसो हिन मामले खे
मां इहा ॻाल्हि सम्झां थो त गुज़िरियल दौर में जेका पॉलिसी हुई उहा पॉलिसी अवाम जे सियासी जमातुनि जे ऐं पार्लियामेंट जे फ़ैसिलनि जे उबितड़ हुई। जॾहिं 2007 में ही हुकूमत 8 में वजूद में आई त उन वक़्तु पार्लियामेंट में हिकिड़ी करारदाद पास थी जंहिंमें चयो वियो त 3 डीज मां 2 डी पास कया विया, या डी फॉर डायलॉग ऐं जेको डी फॉर डिटरेंस हुयो उहो उनखे पास न कयो वियो। ऐं इन नमूने सां उते इहा ॻाल्हि चई वई त बाबा मुज़ाकरात कया वञनि ऐं मुज़ाकरात जे रस्ते खे इख़्तियार कयो वञे, लेकिन उनखे छॾे जेको आहे लड़ाई जो रस्तो अमेरिका खे ख़ुशि करण लाइ उनजी फरमाइश ते डूमोर ते हलिया विया। उनखां पोइ जॾहिं सवात ऑपरेशन थी रही उन वक़्तु वज़ीर आज़म उन वक़्त जे गिलानी साहब ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस घुराई, जंहिंमें सिंधी कॉन्फ्रेंस बि हुया, जंहिंमें वफ़ाक़ी पार्टियूं बि हुयूं, जंहिंमें नवाज़ शरीफ़ साहब बि हुयो, जंहिंमें सभई ॿिया लीडर ऐं रहनुमा ऐं पार्टियूं हुयूं, ऐं मां बि उन में पाण पंहिंजी पार्टी जमात इस्लामी जी नुमाइंदगी करे रहियो हुउसि। त उते इन मुज़ाकरात जे दौरान में इहा ॻाल्हि आई त करारदाद पास न कराए सघिया त असां सवात ऑपरेशन कयो। सभिनी पार्टियुनि इनकार कयो, लेकिन उन जे बावजूदि सवात ऑपरेशन थियो। उनखां पोइ वरी जॾहिं हिते अमेरिका असांजे चेक पोस्ट जे मथां हमिलो कयो, उनखां पोइ ॿिन्ही ऐवाननि गॾियल तौर ते हिकिड़ी करारदाद पास कई त असांखे इन जंग जे बजाए मुज़ाकरात जो रस्तो इख़्तियार करणो खपे, लेकिन अफ़सोस आहे त उन ते बि अमल दरामद न थियो। त इन करे मां सम्झां थो त ख़लीक़ साहिब जी ॻाल्हि जेकॾहिं अलाह हिन खे हिमत ॾे, असांखे ख़ुशी थींदी त पार्लियामेंट जे ज़रिए ऐं साबिक़ जेके करारदादूं आहिनि उन जी रोशनीअ में जेकॾहिं पॉलिसी ठहंदी, इहा ई पाकिस्तान जे लाइ वाहिद रस्तो आहे। ॾिसो, दुनिया में सभ खां पुराणी लड़ाई जेका ही उहा आयरिश रिपब्लिकन जी ही जेका इंग्लैंड सां हुई, त आयरिश जेके आहे उहे इंग्लिश पीपल माण्हुनि सां विढ़नि पिया, ऐं उन जी लड़ाई जे नतीजे में उहा हिकु वॾे अरसे ताईं तक़रीबन 1 सदीअ ताईं उहा लड़ाई हली। बिल आख़िर उन्हनि पाण में मुज़ाकरात कया ऐं आयरिश रिपब्लिकन आर्मी जा मुज़ाकरात जे नतीजे में जेको आहे उते अमन क़ाइमु थियो। तमिलनाडु जो असांजी मिसाल साम्हूं आहे, उन सां बि मुज़ाकरात थिया। त पोइ मां पुछां थो, जॾहिं दुनिया जे ॿियनि मुल्कनि में इहे मुज़ाकरात थियनि था त आख़िर पाकिस्तान में मुज़ाकरात छो न थियनि? पाकिस्तान को अमेरिका जी तुफ़ैली रियासत त न आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त अमेरिका खे जेकॾहिं पंहिंजा मफ़ादात अज़ीज़ आहिनि त असांखे पंहिंजे अवाम जा मफ़ादात अज़ीज़ आहिनि। इन करे मां इहा ॻाल्हि जी सपोर्ट कंदुमि त असांजी मईशत जी बि ज़रूरत आहे त हिते अमन हुजे, ऐं अमन तॾहिं क़ाइमु थींदो जॾहिं अमेरिका इन ख़िते मां निकिरंदो ऐं हीउ जेको मुज़ाकरात जे नतीजे में तालिबान सां असां हिकिड़ा नवां तालुकात उस्तवार कंदासीं। ॿी ॻाल्हि इहा आहे त ड्रोन हमला जेके थी रहिया आहिनि उन्हनि जे लाइ हिन वक़्तु ताईं अफ़सोस इहो आहे जो कंहिं बि मीडिया वारे खे नथा वञणु ॾियनि। मरण वारनि जी न DNA टेस्ट थी थिए, न उन्हनि जी का ख़ैर ख़बर थी मिले त उहे केरु हुया, ऐं इहे जेके आज़ादु ज़रिया ॿुधाइनि था त उते नंढड़ा ॿार, औरतूं, बेगुनाह माण्हू, शादी जेका थी रही आहे उनजे मथां ड्रोन हमिलो थो थिए, उते माण्हू वीचारा बेगुनाह मरी था वञनि पिया। त इन करे असां सभ खां पहिरियां इहा अपील कंदासीं त इहे जेके फाटा जा इलाइक़ा आहिनि उन में मीडिया खे वञणु ॾिनो वञे, ऐं इहे जेके ड्रोन अटैक जे नतीजे माण्हू वीचारा शहीद था थियनि पिया उन्हनि जी तहक़ीक़ात थियणु खपे त वाक़ई को दहशतगर्द मोआ या माण्हू वीचारा बेगुनाह मरी रहिया आहिनि, ताकी अमेरिका जे इन जेको चहिरो आहे उहो असुलु दुनिया जे साम्हूं अचे ऐं इहो जेको हुनजो हिकिड़ो ढकोसलो आहे इन जो पोल बि खुली वञे। अच्छा ख़लीक़ साहब, सिंध जे मामलनि ऐं मसइलनि ते छा पॉलिसी हूंदी? सिंध जे मामले में ॾिसो, हिन वक़्तु असां बुनियादी तौर ते सिंध जे माण्हुनि खे मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु करणु चाहींदुसि त सिंध में जेतिरो बि थियो बहरहाल ठीकु आहे, माण्हू रिज़ल्ट्स ते वेंदा आहिनि। असां चऊं धांधली थी आहे, धांधली थी आहे धांधली, असां मञूं था, पर उनजे बावजूदि बि जेकॾहिं असां जिन सीटुनि जो ज़िक्र कयूं था जे उहे सीटूं असांखे मिली बि वञनि या साईं वारनि खे मिली वञनि, उनजे बावजूदि बि रिज़ल्ट इहो ई पियो अचे सिंध में गवर्नमेंट फॉर्म पई करे पीपल्स पार्टी ऐं MQN। त मैंडेट मिलियो पीपल्स पार्टी खे ऐं MQN खे। मूंखे सम्झ में न आयो छो, हालांकि कंपेन नज़र न आई, कुझु बि नज़र न आयो, ऐं पीपल्स पार्टी सिंधी माण्हुनि जो 5 सालनि ताईं बेदर्दी सां इस्तेसाल कयो। हिकिड़ो थींदो आहे सिर्फ़ु इस्तेसाल करणु, पर आउं चवंदुसि बेदर्दी सां इस्तेसाल कयूं, उनजे बावजूदि बि मैंडेट मिलियो असांखे एतिराम। हाणे सिंध जे माण्हुनि सां असांजी हिकिड़ी कमिटमेंट आहे त ठीकु आहे, जेके बुनियादी तौर ते जेके सूबाई खाता आहिनि उन्हनि में असांजो थोरो इंटरफेरेंस न रहंदो, असां मर्कज़ जे लिहाज़ खां सिंध गवर्नमेंट खे पैसे पाई जे हवाले सां, NFC जे हवाले सां जेको बि मर्कज़ जो किरदारु रहंदो उहो पॉज़िटिव रहंदो, ज़बरदस्त रहंदो। इन खां हटी करे याने सूबाई गवर्नमेंट जे इख़्तियारनि खां बियॉन्ड मथे करे वञी करे असां सिंध जे लाइ कोशिशि कंदासीं
त मर्कज़ी हुकूमत जे तरफ़ां सुठा सुठा प्रोजेक्ट्स ॾियूं सिंध खे, सिंधी माण्हुनि जो एतमाद बहाल थिए मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ ते, पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ ते। असां कोशिशि कंदासीं त सिंध में जीअं असां पहिरीं बेज़मीन हारियुनि खे ज़मीनूं तक़सीम कयूंसीं, हाणे बि, छो जो जेसि ताईं बेज़मीन हारियुनि खे पंहिंजी ज़मीनूं न मिलंदियूं असांजी सिंध में जेको जागीरदाराना सिस्टम आहे इहो ख़तमु कोन थींदो। प्लस एजुकेशन तमामु मस्ट आहे। सिंध जी तालीमी इदारनि सां जेको माटरली माउ वारो सुलूक रवा रखियो वियो आहे, मां सम्झां थो त माटरली माउ बि अहिड़ो सुलूक पंहिंजे माटरनि ॿारनि सां न कंदी हूंदी जेको सिंध जे तालीम खाते सिंध जे तालीम सां कयो आहे। ऐं मियां नवाज़ शरीफ़ साहिबु सम्झे थो त जेकॾहिं सिंध जे माण्हू तालीम याफ़्ता थींदो, सिंध जो ॿारु पढ़ंदो त न सिर्फ़ु हू पंहिंजो पाण खे ख़ुशहाल बणाईंदो पर सुठा फ़ैसिला करण जी बि सघ रखंदो। हिन वक़्तु सिंध जो इहो मैंडेट छो आयो? छो जो माण्हू तालीम याफ़्ता न आहिनि, माण्हुनि खे एजुकेट न कयो वियो आहे। असां बहितरीन तालीमी इदारा सिंध खे ॾींदासीं। असांजी कोशिशि रहंदी त जीअं असां पंजाब में हर डिस्ट्रिक्ट में दानिश स्कूल ॾिना आहिनि, असां कोशिशि कंदासीं त सिंध में दानिश स्कूल लेवल जा स्कूल हर यूसी में ॾियूं, हर यूनियन काउंसिल सतह ते सुठा स्कूल ॾियूं ऐं इनकरेज कयूं माण्हुनि खे त पंहिंजे ॿारनि खे इन्हनि बहितरीन स्कूलनि में पढ़ाइनि। सिंध में तालीम हिकु तालीम इदारा तबाह, पर जेका तालीमी इदारा आहिनि जेके कमु कनि था उते तालीम न हुजण जे बराबरि। ऐं मास्तरनि खे पाण खे कुझु कोन थो अचे, टीचर्स जेके आहिनि उन्हनि खे इहा ई ख़बर न आहे। मां सम्झां थो त जेकॾहिं सिंध में 5000 टीचर हुजनि, मिसाल आहे त उन मां 4500 टीचर्स खे टीचर जी स्पेलिंग लिखणु कोन ईंदी। सिफ़ारिश ते नौकरियूं ऐं इन क़िस्म जो बेदर्दी सां जेको मां उहो लफ़्ज़ इस्तेमालु थो करणु चाहियां, बहरहाल तमामु घणी बेधमकी आहे। अच्छा असरवर साहब, आख़िरी कुझु मिंट बचिया आहिनि, 2-3 मिंट तव्हां खां मां सवाल करणु चाहींदमि त 10 जमाती इतिहाद जो मुस्तक़बिल कीअं था ॾिसो? 10 जमाती इतिहाद में जेके पार्टियूं शामिल आहिनि उहे हुकूमत सां इतिहादी थी वियूं आहिनि, त तव्हांजो इतिहाद कीअं बरक़रार रहंदो सिंध में अॻियां? मुंहिंजे ख़्याल में 10 जमाती हुकूमतूं, 10 जमाती जेके इतिहाद हुयो उनमां काई बि पीपल्स पार्टी ऐं MQM सां गॾु हुकूमत में वञण लाइ तयारु न आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त ॾिसो ही इंतिखाबी इतिहाद हुयो जंहिंमें असां हिकिड़ी सीट एडजस्टमेंट कई मुस्लिम लीग नवाज़ शरीफ़ साहिब जी पार्टी सां या पीर पगाड़े साहिब जी पार्टी सां, जमात इस्लामी सां, जमीयत उलमा इस्लाम सां, सिंध तरक़ी पसंद पार्टी सां, अली साहिब जी क़ौमी अवामी तहरीक सां या सिंध यूनाइटेड पार्टी या ॿियूं जेके बि हुयूं पार्टियूं, त हे जेके असांजी पार्टियूं हुयूं इन्हनि पाण में सीट एडजस्टमेंट कई। इलेक्शन हर कंहिं पंहिंजे झंडे, हर कंहिं पंहिंजे निशान ऐं पंहिंजे मंशूर मुताबिक़ विढ़ी। असां सिर्फ़ु इहा कोशिशि कईसीं त हिक ॿिए जो मुक़ाबिलो न कयूं त जीअं मुल्क जे अंदरि जमहूरियत खे अॻिते वधाए सघूं। पर उन जे बावजूदि मूंखे ख़ुशी आहे त हाणे बि असांजे दरमियान में हिकिड़ी हम आहंगी मौजूदु आहे ऐं इहा हम आहंगी जेका आहे सिंध जे लाइ बहितरु रहंदी। जेसीं ताईं हिन हुकूमत जेका आहे मर्कज़ी हुकूमत जे लाइ अर्ज़ु कयुमि त हिकिड़ी ॻाल्हि सुठी आहे जेका मुंहिंजी खां अॻु में ख़लीक भाउ चई छॾी, उहो NFC अवॉर्ड आहे। छाकाणि त तव्हांखे यादि हूंदो त हिते 4 वज़ीर आला वज़ीर आज़म जे सदारत में मीटिंग थी जहाज़ में बलूचिस्तान जे ग्वादर पोर्ट ते। उते जेका आहे जेका तय थियो हुयो उन मुताबिक़ एवॉर्ड न आयो, बल्कि आसिफ़ ज़रदारी साहिब सिंध खे जा पैसा जेके आहिनि खाई वियो ऐं हुन सिंध जे थियण जे बावजूदि सिंध खे नुक़सानु पहुचाईं। अहिड़े नमूने सां मां अर्ज़ु कंदुमि त सिंध खे पंहिंजे NFC अवॉर्ड में हिसो ॾिनो वञे। ॿी ॻाल्हि जेका आहे असांजे कोयले जी आहे। मुंहिंजे ख़्याल में इहो कोयलो असांजे बचनि जो मुस्तक़बिल आहे। इन जे लाइ कानून साज़ीअ जे अंदरि जेके सुकम आहिनि उनखे बि दूरि कयो वञे, हितां जे माण्हुनि खे रोज़गार बि ॾिनो वञे ऐं तवानाई जे मामले में असांजे सिंध जे हक़नि जो ख़्यालु कयो वञे। टियों मसइलो असांजे पाणी जो आहे ऐं पाणी जा 2 पहलू आहिनि। हिकिड़ो आहे सूबनि जे दरमियान में अॻे जेको मुआहिदो थियो हुयो उन मुआहिदे मुताबिक़ उनजी विरासत, जॾहिं त पीपल्स पार्टी उन मुआहिदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदे हिकिड़ो वरी नओं मुआहिदो कयो हुओ जंहिंखे चवनि था त वज़राती सतह ते तारीख़ी विरासत जो फार्मूला। मुंहिंजे ख़्याल में नवाज़ शरीफ़ साहिब जो पहिरीं बि क्रेडिट आहे त उन इहो असांजे दरमियान में मुआहिदो करायो। ॿियो जेको पाणीअ जो मसइलो आहे उहो आहे असांजे इंडिया सां, छाकाणि त असांजा जेके दरिया आहिनि उहे कश्मीर मां था अचनि ऐं कश्मीर जेको आहे उहो भारत वटि आहे ऐं उते हुननि डेमूं ठाहियूं आहिनि, उते हुननि जेको आहे असांजे पाणी रोकनि था पिया। उते जेकॾहिं पाणी रुकंदो त असांजी सिंध आख़िर में पिछड़ीअ ते आहे उहा सुक थींदी। इन करे मां सम्झां थो त पाणी जे मसइले ते खे बि अवलियत ॾिनी वञे ऐं सिंध जा इहे 3 मसइला जेके आहिनि इहे विफ़ाक़ वटि आहिनि। असां उमेदु रखूं था त असांजा जेके सिंध जा दोस्त आहिनि उहे पंहिंजी पार्टी में इन लाइ विढ़ंदा ऐं नवाज़ शरीफ़ साहिब बि सिंध जे हक़नि जे लाइ ॻाल्हि कंदो। वॾी महिरबानी, मां ॿिन्ही महिमाननि जी मां टाइम कढी प्रोग्राम में आया। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु ख़तम थो थिए। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।